प्यारा दोस्तों, इस्लाम एक अड़ो मुकम्मल दीन है जेको इंसान के रोज़मर्रा के मामलात पांजी जिंदगी के रहणिन कहानिन जा सबक सिखारे तो। दीन रुगी मानुन के इबादत करण, बंदगी करण या ये शयूं रुगी नथो सिखारे। असांजो दीन इस्लाम कामिल मुकम्मल दीन है। मजहब सॾिबो आहे जेको रुगी इबादतुनि जी प्रचार कराए, इबादतुनि जा तौर तरीक़ा सेखारे, पर दीन उन शइ खे सॾिबो आहे। दीन मजहब ऐं दीन में फ़र्क़ु आहे। मजहब रुगी इबादतुनि मरी वियो त उनजी तजहीज़ तकफ़ीन ऐं रसूमात ऐं ज़िंदगी में कीअं इबादत कजे, बंदगी कजे, बसि एसि ताणी महदूद हूंदो आहे। पर दीन सॾिबो आहे जेको ज़िंदगी जे हरनी मामलात खे सहेड़े तव्हांखे हिकिड़ो सुठो सबक सेखारे त ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे। इस्लाम में पंहिंजी ज़रूरतुनि जे पूराए जे लाइ अल्लाह ताला जे हबीब रबी मुजीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजी सुन्नतुनि मां असांखे दर्स ॾिनो आहे त कर्ज़ वठो, इन में को बि मुमानियत न आहे। कर्ज़ वठण, कर्ज़ हासिल करण, पंहिंजी मोहताजी, पंहिंजी ज़रूरत खे पूरे करण जे लाइ ॿिए मुस्लमान खां कर्ज़ जी सूरत में इमदाद वठो त इहो तव्हांजे लाइ अल्लाह जे नबीअ जाइज़ करार ॾिनो आहे। कंहिंखां घुर करण, कंहिंखां सुवाल करण, कंहिंजे आॾो हथ टंगण, कंहिंखां साईं मुंहिंजा अॻियां हथ फैलाइण, इन ॻाल्हि खां मदीने वारे साईं सख़्ती सां मना फरमाई आहे। तव्हांखे ज़रूरत पवे, तव्हांखे हाजत पवे, मोहताजी पवे त तव्हां पंहिंजे उन ज़रूरत खे पूरे करण जे लाइ कंहिं मुस्लमान खां कर्ज़ वठो ऐं कर्ज़ वठी उन जे अदायगी जी सची दिलि सां नियत कयो त मां इहो कर्ज़ वापसि मोटाए ॾींदुसि। तवजह मुॾिया, नियत इहा हुजे त मां इहो जेको कर्ज़ वठंदुसि उहो कर्ज़ वापसि मोटाए ॾींदुसि। त उहो माण्हू जेको कर्ज़ वठी ऐं वापसि ॾियण जी नियत रखे, अल्लाह ताला उन जे पके इरादे जे करण जे करे उन जे लाइ कर्ज़ अदायगी में आसानियूं पैदा फरमाईंदो आहे। कुझु हदीसूं तव्हांखे ॿुधायां थो, जेके माण्हू मक़रूज़ आहिनि उन्हनि जे कर्ज़ लाहिण जो तरीक़ो छा आहे। हिकिड़ो त हूंदो आहे विर्द वज़ीफ़ा करणु। विर्द वज़ीफ़ा नथो ॿुधायां मां तव्हांखे। माण्हू विर्द वज़ीफ़ा ॿुधाईंदा आहिनि त बाबा हे विर्द कयो। अल्हम्दुलिल्लाह असांजे बुज़ुर्गनि हज़रात उहो सेखारिया आहिनि त हे वज़ीफ़ो पढ़ो तव्हांजा कर्ज़ लही वेंदा, दुरूद शरीफ़ पढ़ो कर्ज़ लही वेंदो, तव्हां इस्तिग़फ़ार पढ़ो कर्ज़ लही वेंदा, तव्हां हस्बुनल्लाह व निअमल वकील जो विर्द कयो तव्हांजा कर्ज़ लही वेंदा, तव्हां सलामुन क़ौलन मिन रब्बिर रहीम इन आयत जो विर्द कयो, घणो कसरत सां पढ़ो तव्हांजा कर्ज़ लही वेंदा। पर वज़ीफ़नि विर्दनि जो एतिरो असरु न आहे जेतिरो मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल करण जो असरु आहे। वज़ीफ़ो पढ़जे उहो रुगी पंहिंजी ज़ात ताईं महदूद हूंदो, पर महबूब जी सुन्नत ते जॾहिं माण्हू अमल कंदो आहे न त उन सां उन बाने जो महबूबनि करीमनि सां हिकिड़ो तअल्लुक़ क़ाइमु थींदो आहे। मुंहिंजे नबी सां उनजो तअल्लुक़ जुड़ंदो आहे, आका सां उनजो हिकिड़ो तअल्लुक़ क़ाइमु थींदो आहे, जंहिंजे सदके अल्लाह ताला पंहिंजी ख़ासि इमदाद उन जे लाइ नाज़िल कंदो आहे जेको मुस्तफ़ा जे फरमान ते अमल करे। इन जे करे कर्ज़ जे मामले में नियत खे वॾी अहमियत हासिल आहे। जेको माण्हू कंहिं मजबूरी जे सबबु कंहिं परेशानी जे बाइस कर्ज़ वठे थो, पोइ दिलि में पको इरादो करे त उहो उन कर्ज़ खे ज़रूरु वापसि कंदो। अल्लाह जे करे ॾींदो त मां ज़रूरु इहो कर्ज़ अदा कंदुसि, त अल्लाह ताला उन कर्ज़ वठण वारे जे लाइ अहिड़ियूं आसानियूं पैदा कंदो आहे जो उनजे कमकार में, कारोबार में, उनजे मामलात में नयूं बरकतूं अता फरमाईंदो आहे। उन जे लाइ रिज़्क़ जा नवां दरवाज़ा खोलींदो आहे। सचो मोमिन जेकॾहिं कंहिंजे हक़ अदायगी जे लाइ सची कोशिश करे, सची नियत करे त अल्लाह ताला ख़ुदि उनजो मददगार बणिजी वेंदो आहे। पर हिकिड़ो माण्हू कंहिंजो हक़ दॿाइण जी कोशिश करे, कर्ज़ वठे ई इन नियत सां त मां वापसि कोन कंदोसांसि, इन नियत सां कर्ज़ वठे
के माण्हू सां इहो मुआइदो करे कर्ज़ ॾे ऐं इरादो हुजेसि ई न त मां वापसि कंदुसि, इरादो अथसि ई कोन, त इन माण्हू खे न अल्लाह जी मदद हासिल थींदी, न ग़ैबी इमदाद नाज़िल थींदी, ऐं इहो दुनिया में बि ज़लील ऐं रुसवा थींदो, क़ब्र में बि उनजो पुछाणो थींदो, क़यामत जे ॾियारे बि उनजे लाइ रुसवाई उनजे तोक ॻिची में विधो वेंदो। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं कर्ज़ वठो त अव्वली उन में नियत कयो, जेकॾहिं तव्हां मक़रूज़ थी था वञो, हेकर त कर्ज़ वठो न। मदीने वारे साईं फरमायो, जॾहिं अल्लाह ताला कंहिं ते नाराज़ थींदो आहे, अल्लाह कंहिं ते छा थींदो आहे, नाराज़ थींदो आहे, गुस्सो जंहिंजे ॾमरबो आहे उनजे बदअफ़ालियुनि जे करे, उनजे बदअमालियुनि जे करे, पोइ अल्लाह को लठ कोन हणंदो आहे, अल्लाह ताला को तलवार खणी विढ़ण जे लाइ कोन ईंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो, जॾहिं अल्लाह कंहिंजे बदअमालियुनि जे करे उन सां नाराज़ थींदो आहे, उनजे मथां कर्ज़ जो झंडो खोड़ींदो आहे। ऐं कर्ज़ वठण मूं अॻ में बि तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं, पर हे आहे त कर्ज़ लाहिण जो तरीक़ो छा आहे उनजे बारे में दर्स आहे। हाणे कर्ज़ माण्हू वठे थो न, कर्ज़ अहिड़ी शइ आहे जेका माण्हू खे ज़हनी तौर ते वॾो परेशान करे छॾींदी आहे। चङो भलो माण्हू, सेहतमंद माण्हू कर्ज़नि जे करे मायूसी में मुब्तला थी वेंदो आहे, ज़हनी मरीज़ थी वेंदो आहे। उहा जेका ज़हन जी पुख़्तगी आहे, फ़ैसिले करण जी ताक़त आहे, कारोबार कम में महिनत ऐं लगन आहे, कर्ज़ इंसान खे उन्हनि सभिनी खां विहारे छॾींदो आहे। पर मदीने वारो साईं थो फरमाए, जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़रूरतुनि जे पूराए जे लाइ कर्ज़ खणो था, पंहिंजी हाजत खे पूरे करण जे लाइ कर्ज़ खणो, पोइ अव्वल इहो इरादो कयो त इंशा अल्लाह मदद कंदो, मां पंहिंजो कर्ज़ जेको खयो अथमि सो वापसि मोटाए ॾींदुसि। पको पुख़्तो इरादो कयो, अल्लाह ताला अहिड़ी इमदाद नाज़िल कंदो जो तव्हां जेको कर्ज़ खयो, रब अहिड़ी जाइ तां तव्हांजे लाइ कर्ज़ अदायगी जो बंदोबस्त फरमाईंदो जिते तव्हांजो वहम गुमान बि कमु नथो करे। साईं करीम सल्लल्लाहु फरमायो, मन अखज़ अमवाल अन्नास युरीदु अदाअहा, हिकिड़ो माण्हू जेको के मुस्लमान खां कर्ज़ खणे, माण्हुनि जे मालनि मझां कर्ज़ वठे, पोइ उन में इरादो हुजेसि त मां हर हाल में इहो कर्ज़ अदा कंदुसि, साईं फरमायो अद्दल्लाहु अन्हु, उन जे पारां उहो अदा न कंदो, अल्लाह पाण उन जो कर्ज़ अदा फरमाईंदो। अद्दल्लाहु अन्हु, अल्लाह उन जे पारां कर्ज़ अदा कंदो जंहिं अल्लाह ते भरोसो रखे, सची दिलि सां इरादो कयो आहे। माना तव्हां कोशिश कयो, इरादो कयो त मां कर्ज़ लाहींदुसि, हिन माण्हू खे मुंहिंजा 5,000 आहिनि या 5 लख रुपया आहिनि या 5 करोड़ रुपया आहिनि, मुंहिंजो इरादो आहे ॾींदुसि, इंशाअल्लाह अदा कंदुसि। मदीने वारो साईं थो फरमाए, अल्लाह उन जे पारां कर्ज़ अदायगी जी जो सबब बणाईंदो। वमन अखज़ अमवाल अन्नास युरीदु इतलाफहा, जेको माण्हू कंहिंखां कर्ज़ खणे ऐं नियत इहा करे त हिनखे मोटाए कोन ॾींदुसि, मां इनखे कर्ज़ वराए कोन ॾींदुसि, त मदीने वारे साईं फरमा अतलफ़हुल्लाह, त अल्लाह बि उनखे तलफ़ करे छॾींदो, बर्बाद करे छॾींदो। हाणे हिन हदीस मुबारका में मां अल्लाह जे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम लफ़्ज़ फरमायो अतलफ़हुल्लाह, यानी जेको माण्हू कंहिंजे पैसे खे वठी इन नियत सां वठे त मां हिन खां पैसा वठी हिनखे सुञो कयां, हिनखे बर्बाद कयां, हुन माण्हू ते असर कोन थींदो। पर मदीने वारो साईं थो फरमाए, तो जेको हुन सां बदख्वाही कई, तो जेको हुन सां धोखेबाज़ी कई, अल्लाह वरी तोखे बर्बाद करे छॾींदो। अतलफ़हुल्लाह, हिकिड़ो त दुनिया जी बरकत ख़तम थी वेंदी, दुनिया में इज़त ख़तम थी वेंदी, माल जी अचवञ ख़तम थी वेंदी, ऐं आख़िरत में हुनजे लाइ सख़्तु पुछाणा ऐं हिसाब किताब कया वेंदा। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? मदीने वारे साईं फरमायो, जेको माण्हू हज़रत सईदा मैमूना रज़ी अल्लाह ताला अन्हा, नबी जी घरवारी उम्मुल मोमिनीन सईदा तय्यबा अम्मा मैमूना साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा, इहा कर्ज़ घणो खणंदी हुई, कर्ज़ खणंदी, माण्हुनि खां कर्ज़ वठी पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं फरमाईंदी हुई। पोइ माण्हुनि चयसि, घर वारनि पंहिंजे मिटनि माइटनि चयसि, जी साइण तूं कर्ज़ छा लाइ थी खणे, न खण कर्ज़, इहा सुठी आदत न आहे। त साइण फरमायो त मां ला अतरुकु दैन, कर्ज़ वठणु कोन छॾींदुसि, कर्ज़ वठंदुसि, छाजे लाइ?
छो त मूं पंहिंजे महबूब, पंहिंजे हबीब, पंहिंजे मुस्तफ़ा, पंहिंजे घोट खां ॿुधो हुयो त मा मिन अहदिन यद्दानु दैनन यालमुल्लाहु अन्नहु युरीदु क़दाअहु। मूं पंहिंजे हबीब खां ॿुधो हुयो, मदीने वारे साईं फरमायो, जेको माण्हू माण्हुनि खां कर्ज़ वठे पर इन नियत सां त अल्लाह ॼाणे थो त हिन जो इरादो वापसि करण जो आहे। अल्लाह खे ख़बर हुजे, माण्हुनि खे ख़बर हुजे न हुजे, अल्लाह खे ख़बर आहे त हे कर्ज़ जेको वठे थो इहो वापसि अदा कंदो। साईं फरमायो इल्ला अद्दाहु अन्हु फि दुनिया, अल्लाह ताला ज़रूर बिल ज़रूर दुनिया में उनजो कर्ज़ अदा फरमाए छॾींदो। अहिड़ा सबब ठाहींदो जो अल्लाह ताला उनजा कर्ज़, उनजा जेके बि मामलात आहिनि अल्लाह आसान कंदो ऐं उनजे कर्ज़ जी अदायगी थी वेंदी। ॻाल्हि सम्झो था हाले नथा सम्झो? यालमुल्लाहु यानी अल्लाह ताला ॼाणे थो। बीबी साईं फरमायो त मदीने वारो साईं थो फरमाए अल्लाह खे ख़बर हुजे त हे माण्हू कर्ज़ खाईंदो कोन, कर्ज़ अदा कंदो। हाणे हिन में अदायगी जो ताल्लुक़ सिर्फ़ ज़बान सां न आहे त मां जेको कर्ज़ वरितो आहे उहो ज़बान सां कंहिंसां मुआहिदो करे, लिखत में मुआहिदो थियो, ज़बान सां मुआहिदो थियो। घणियूं लिखतूं कयूं, माण्हू कर्ज़ खाई भॼी विया। मूं जा ई घणा माण्हू पैसा खाई भॼी विया आहिनि, सम्झो था? ज़बान सां चवे ऐं सुखिया उहे आहिनि कोन्हनि के जेके मुंहिंजो कर्ज़ खाई विया आहिनि। मदीने वारो साईं थो फरमाए मां त बख़्शे छॾियो त मां अल्लाह उन्हनि खे इज़तूं ॾींदो। यालमुल्लाह, मदीने वारो साईं थो फरमाए त रुगी ज़बान सां इरादो न कयो या लफ़्ज़ न ॻाल्हायो त मां अदा कंदुसि, पर मदीने वारो साईं थो फरमाए तव्हां दिलि में पुख़्तो इरादो कयो, ख़ालिस सची नियत रखो त जेके मूं कर्ज़ वरितो आहे इहो कर्ज़ मां अदा कंदुसि। सम्झो था? जॾहिं तव्हां पको इरादो कंदो त अल्लाह ताला तव्हांजे लाइ रिज़्क़ जा अहिड़ा दरवाज़ा खोलींदो, अहिड़ा महिरबानी जा दरवाज़ा खोलींदो, तव्हांजे लाइ अहिड़ा सबब पैदा फरमाईंदो, तव्हां पाण हैरान रहिजी वेंदो त मां 10 रुपया कमाइण वारो लख रुपया कीअं अदा करे वियो आहियां। नियत त वॾी शइ आहे। इन्नमल अमालु बिन्नियात, इंसान जो अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। ऐं ॿियो हिते जेको सईदा साइण अम्मा मैमूना साइण फरमायो त मां कर्ज़ खणंदी हुयसि, पोइ उहो कर्ज़ अदा करण जे लाइ अल्लाह ते यकीन आहे, अल्लाह पाण मुंहिंजी मदद फरमाईंदो। त हिन में हज़रत सईदना जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जो फरमाए त हिन में अम्मा साइण तवक्कुल जी ॻाल्हि कई आहे। तवक्कुल अहिड़ी शइ आहे त इंसान जो पंहिंजी ज़ात ते भरोसो ख़तम थी वञे। माण्हू चए त मां कंदुसि, हीअ शइ मां कंदुसि, पैसा मां अदा कंदुसि, मां कमाईंदुसि, मां ॾींदुसि, मां जदोजहद कंदुसि, मां कोशिशि कंदुसि, त न, साईं थो फरमाए त इहो पंहिंजी ज़ात तां भरोसो ख़तम थी वञे ऐं यकीन अल्लाह ते हुजे। मां कुझु न आहियां, मुंहिंजो अल्लाह त क़ादिर आहे, मूं में का हैसियत न आहे, मुंहिंजे अल्लाह में त ताक़त आहे न। रब ते भरोसो रखे, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अल्लाह हुनजी ज़रूर मदद फरमाईंदो। ऐं ॿी हदीस मुबारक आहे जी मैमूना साइण जी, ऐं ही वरी आहे सईदा तय्यबा ताहिरा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जीजा फरमाए थी, हा अम्मा साइण जी आदत हूंदी, कानत तदानो, घणो कर्ज़ खणंदी हुई, माण्हुनि खां कर्ज़ वठंदी, हुन खां कर्ज़ वठंदी, पोइ उहो कर्ज़ ख़र्च कंदी, वरी वापसि मोटाए ॾींदी। पोइ घर वारनि चयोसि त माल के वली दईन, जीजा छाजे लाइ थी तूं कर्ज़ खणी, तोखे ज़रूरत कोन्हे का कर्ज़ खणण जी, वलक अनो मंदूहतुन, तुंहिंजे लाइ असबाब मुहैया थियल आहिनि, जे तूं चाहीं। उम्मुल मोमिनीन हुई, नबी जी लाडली घरवारी हुई, जंहिंखे हिकिड़ो दफ़ो हुकुम फरमाए उम्मती पंहिंजो सिर जीजा जे नाले ते लुटाए ॾेखारे। पैसो त वॾी ॻाल्हि आहे न, नबी जी घरवारी हुजे, असांखे ई अमुर करे त असां पंहिंजो सिर बचा ॿार सभु अम्मा जे नाले ते क़ुर्बान करे छॾियूं। हा की न, उम्मुल मोमिनीन आहे। पोइ माण्हुनि चयो जीजी तूं जेकॾहिं चवीं त तोखे अल्लाह ताला वसाइल ॾिना आहिनि, तुंहिंजे घर में ई खोड़ सारो माल आहे, जे तूं चाहीं त अल्लाह ताला तुंहिंजे लाइ सबबु ठाहींदो, तोखे कर्ज़ खणण जी ज़रूरत कोन पवंदी, कंहिंखे हुकुम फरमाई त उहे तोखे ॾेई वेंदा। त बीवी साईं फरमायो न,
ईअं न कर ला तुरकुद्दईन मां कर्ज़ वठण कोन छॾींदे छो जो मूं मदीने वारे साईं खां ॿुधो हुयो साईं फरमायो मा मिन अब्दिन कानत लहू नियतुन फी अदाए दैनिही उहो बानो जेको तव्हां मां कर्ज़ वठे ऐं उन जी नियत हुजे त मां कर्ज़ अदा कंदुसि इल्ला कान लहू मिन अल्लाहि औनुन त अल्लाह पाण उन जो मददगार बणिजी वेंदो आहे रब उन जी मदद फरमाईंदो आहे अल्लाह उन जी इमदाद में हूंदो आहे पोइ जीडी साईं इन लफ़्ज़नि जो फ़लसफ़ो बयानु कयो तवजह ॾियो बीबी साईं इहो फ़लसफ़ो बयानु कयो त अना अल्तमिसु ज़ालिकल औन मां कर्ज़ नथी खणा मां पैसा नथी वठां असल में मुंहिंजी नज़र उन अल्लाह जी मदद जे मथां आहे उहो जेको रब मदद कंदो न मूं कर्ज़ खयो मदीने वारो साईं तो फरमाए हाणे अल्लाह तव्हांजी मदद कंदो अल्लाह जी मदद कीअं हासिल कयूं रिज़्क़ में बरकत पवे साईं मुंहिंजा माल में बरकत पवे अल्लाह रिज़्क़ जा दरवाज़ा खोले इहो मदद अल्लाह फरमाईंदो ऐं इहा मदद थी थिए कर्ज़ खणण सां कर्ज़ वठण सां जॾहिं कर्ज़ खणूं था त मदीने वारो साईं तो फरमाए अल्लाह तव्हांजी मदद फरमाईंदो अल्लाह तव्हांजे लाइ रस्ता खोलींदो अल्लाह तव्हांजे लाइ रिज़्क़ जा रस्ता वाटूं खोलींदो अल्लाह जे तरफ़ां जेको मदद आहे उन तरीक़े खे उन आउन खे उन अल्लाह जी इमदाद खे वठी रही आहे सुभान अल्लाह अल्लाह जे तरफ़ां मदद जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि कीअं अल्लाह जी मदद थींदी हिकिड़ो त कर्ज़ ॾींदड़ जे दिलि में अल्लाह नरमी पैदा कंदो त उहो त उते सख़्ती कोन कंदो तुंहिंजे मथां सख़्ती जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं माण्हू कंहिं ते आसानी करे कर्ज़ ते त अल्लाह ताला उन जे लाइ आसानी फरमाईंदो आहे हाणे कर्ज़ी जे दिलि में कर्ज़ ख़्वाह जे दिलि में अल्लाह ताला नरमी पैदा कंदो या वरी कर्ज़दार खे अल्लाह ताला अहिड़ी हिकमत ऐं सघत फरमाईंदो जो पंहिंजी ज़िम्मेवारी जेको हुनजो कर्ज़ अदायगी करणी आहे उहा ख़ुशुसलूबी सां अदा करे छॾींदो या अल्लाह ताला हुन जे लाइ हुनजी नियत सादिका जे सदके अहिड़ी इमदाद कंदो जो हुनजे रिज़्क़ में अहिड़ी बरकत पवंदी जो वॾा वॾा कर्ज़ लाहिण में अल्लाह जी मदद अहिड़ी थींदी जो ईअं अदा कंदो जीअं 10 रुपया ॾेई छॾे इहा औन आहे अल्लाह जी मदद आहे ॿी हदीस आहे इन ई फ़लसफ़े खे बयानु कंदे हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त मदीने वारे साईं फरमा इन अल्लाह मअद्दाइन हत्ता युक़दा दैनुहु मा लम यकुन फीमा यकरहु अल्लाह हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन जाफ़र तो फरमाए त मदीने वारे साईं फरमायो त जेसी ताईं माण्हू कर्ज़ खणंदड़ कर्ज़ अदा नथो करे तेसी अल्लाह ताला ख़ुद उन जी मदद फरमाईंदो रहंदो आहे पोइ कर्ज़दार कर्ज़ खणे थो पोइ जेसी कर्ज़ अदा नथो करे जेसी कर्ज़ नथो ॾे तेसी अल्लाह हुन जी मदद कंदो रहंदो आहे त हिन जो कर्ज़ जी अदायगी में मां अल्लाह हिन जी मदद फरमाया हत्ता लम यकुन फीमा यकरहु एस्तानी जो बशर्ते के उहो माण्हू अल्लाह जे नापसंदीदा कमनि या गुनाहनि में उहो कर्ज़ जो पैसो इस्तेमालु न करे कर्ज़ खईं त मां हे बुरो कमु कयां या अल्लाह जी बेफ़रमानी वारो कमु कयां पोइ अल्लाह जी मदद नाज़िल न थींदी पोइ अल्लाह मदद न फरमाईंदो मदद उन जे लाइ लहंदी आहे जेको पंहिंजी ज़रूरतुनि पंहिंजी हाजतुनि पंहिंजी परेशानियुनि खे लाहिण जे लाइ कर्ज़ वठंदो आहे हिन में हिकिड़ो सबक़ मिलियो हिकिड़ो हदीस मां त माण्हू जेको कर्ज़ खणे न अजाया कर्ज़ न खणे हुन खां हरू भरू कर्ज़ खणंदो वठे न बल्कि का ज़रूरत आहे का मोहताजी आहे का परेशानी आहे अहिड़ो मामिलो अची वियो आहे जंहिंमें अहिड़ी ज़रूरत अची वई आहे या बीमारी अची वई अचानक घरवारी बीमार थी वई पुटु बीमार थी वियो पाण माण्हू बीमार थी वियो हाणे इलाज जे लाइ पैसा खपनि पैसा आहिनि कोन्हनि खे कंहिंखां कर्ज़ खईं घुर करण जे बजाए सुवाल करण जे बजाए कर्ज़ खईं या साईं मुंहिंजा कारोबार में नुक़सानु पइजी वियो हाणे ॿियो को मामिलो नथो नज़र अचे कर्ज़ खणी पंहिंजे कारोबार में विधई हा इहे आहिनि ज़रूरतूं मदीने वारो साईं थो फरमाए पंहिंजी ज़रूरतुनि असली हाजतुनि खे पूरे करण जे लाइ कर्ज़ खणंदो त अल्लाह तव्हांजी मदद फरमाईंदो हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु हाणे अब्दुल्ला बिन जाफ़र मदीने वारे साईं जे सौट हज़रत सैयदना जाफ़र तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु जो साहिबज़ादो हुयो हज़रत हैदर करार जो सॻो भाइटियो ऐं बनु हाशिम कबीले में हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी खां वॾो सखी हुयो वॾो
वॾे में वॾो सखी हो, हता कि मदीने जा माण्हू हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन जाफ़र खे बहरुल जूद सरींदा हुया, माना सखावत जो समुंड। ऐं ॿियो हिन जो लक़ब हूंदो हुयो जवादुल इस्लाम, माना इस्लाम जो वॾे में वॾो सखी। पोइ साहिल ईंदो हुयो त 2 लख दिरहम हिकिड़े वक़्त में हुनखे ॾेई छॾींदो हुयो। असां 10 रुपया ॾियण में कीबा आहियूं था, पर उन ज़माने में हाणे 2 लख दिरहम उन ज़माने जा, हिन ज़माने जा किरोड़े अरबे रुपया वञी थींदा। सोन जा सिक्का हूंदा हुया, दीनार दिरहम सोन जा हूंदा हुया, 2 लख सोन जा सिक्का ईअं ॾेई छॾींदा हुया। हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं महबूबन करीमन अमर फरमायो त हिबशा हिजरत करे वञो, त हज़रत सैयदना जाफ़र तैयार हिजरत करे हिबशा वियो हुयो। उते जेको पहिरियों ॿार ॼाओ हुयो हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र हुयो। ऐं जॾहिं हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन हज़रत जाफ़र तैयार ग़ज़वा मौता में शहीद थिया हुया, त अब्दुल्ला बिन जाफ़र खे ख़ुदि मदीने वारे साईं पालियो हुयो, यतीम हुयो। पोइ इन जी तरबियत मदीने वारे साईं जे ज़ेर साया थी। हाणे जे मदीने वारे साईं तरबियत कई हूंदी त सखी त थींदो न। महबूब जंहिंजी तरबियत कई हुजे, महबूब करीम जंहिंजी पालना परवरिश कई हुजे, पोइ हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र एतिरो सखी हूंदो हुयो जो हर वक़्तु संदन जो दस्तरख़्वान लॻो पियो हूंदो। दस्तरख़्वान ते माण्हू ईंदा हुया, खाईंदा हुया। पोइ जेकॾहिं कंहिंजी हाजत पूरी करण जे लाइ संदन वटि कुझु का शइ न बचंदी हुई त पंहिंजे मुंशी खे चवंदा हुया, खज़ानची खे चवंदा हुया, वञे माण्हुनि खां कर्ज़ वठी हिन जी हाजत पूरी कर। फ़इन्नी अक्रहो, साईं फरमायो त फ़इन्नी अक्रहो अन अबीत लैलतन, मां नथो चाहियां त मूं ते का अहिड़ी राति गुज़रे जो वल्लाहु मई बअदल लज़ी समेतहु मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, रात ईअं गुज़ारियां जो मां अल्लाह जी मईयत खां परे हुजां, अल्लाह जी मईयत खां दूर हुजां, जेका मदीने वारे साईं ॿुधाई आहे। कर्ज़ खणी मां इन जे करे महिरबानी थो कयां कर्ज़ खणण जी, जो माण्हुनि जे मथां महिरबानी कयां, उन्हनि जा दर्द लाहियां, ऐं मूंखे अल्लाह वरी पंहिंजी मईयत, पंहिंजो कुर्ब ऐं पंहिंजी मदद अता फरमाईंदो। समझो था हले कोन था समझो। ऐं हज़रत सईदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए त मन हमल मिन उम्मती दईना, जेको माण्हू मुंहिंजी उम्मत मां, मदीने वारो साईं थो फरमाए, जेको माण्हू मुंहिंजी उम्मत मां कर्ज़ खणे, सुम जहद फी क़दाइही, पोइ उन कर्ज़ खे अदा करण जे लाइ कोशिश कंदो रहे, कोशिश करे, मेहनत करे, मुशक्क़त करे त मां कर्ज़ अदा कयां। मदीने वारे साईं फरमायो पोइ सुम मात क़ब्ल ऐं यक़दियहु, पोइ हुन कर्ज़ अदा करण खां अॻु में मरी वियो, कर्ज़ अदा न करे सघियो, कोशिश करे पियो, मेहनत करे पियो, मज़दूरी करे पियो, पर अहिड़ो सबबु थी पियो जो उहो कर्ज़ न अदा करे सघियो ऐं उहो मरी वियो। मदीने वारो साईं तो फरमाए अना वलियू, उनजो सरपरस्त, उनजो वली, उनजो अॻवान मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम हूंदुसि। माना क़यामत जे ॾियारे जॾहिं पुछाणो थींदो, अल्लाह फरमाईंदो त तो हिन जो कर्ज़ छा लाइ अदा न कयो, कर्ज़ छा लाइ कोन ॾिनई। हाणे उन वीचारे वटि चवण जे लाइ कुझु कोन हूंदो, त मदीने वारो साईं तो फरमाए मां अल्लाह खे चवंदुसि मौला हिन खां न पुछाणो कर, हे कोशिश कंदो रहियो पर कर्ज़ अदा न करे सघियो, हिन जो कर्ज़ मां मोहम्मद मुस्तफ़ा अदा करे ॾींदुसि। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मन मात व अलैहि दीनारुन औ दिरहमुन कुदिय मिन हसनातिही, जेकॾहिं माण्हू कंहिंजो कर्ज़ अदा करे नथो सघे ऐं कोशिश बि न करे त मां कर्ज़ ॾियां, कोशिश बि न करे, मेहनत मज़दूरी बि न करे, वेठो हुजे बसि ईअं वेठो रोए त मूंखे कर्ज़ ॾियणो आहे, कर्ज़ ॾियणो आहे, ऐं कोशिश न करे, लाज़मी आहे पैसो कमाइबो त अदा कबो न। घर में सुम्हण सां पैसो त कोन ईंदो आहे, आसमान तां ईअं साईं मुंहिंजा छप्पर फाड़ दे मौला, पैसों की बरसात कर दे मौला, इहे तमन्नाऊं वेठो रखे, दुआउनि घुरण सां छित कोन फाटंदी, पैसा आसमान ते वसंदा कोन, या वण ते पैसा फुटी कोन ईंदा आहिनि, उनजे लाइ महिनत करणी पवंदी, कोशिश करणी पवंदी, पर हिकिड़ो माण्हू कोशिश करे ई नथो। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾियारे जॾहिं मरंदो त अल्लाह ताला उनजी नेकियुनि मंझां उनजो कर्ज़ अदा कंदो। कर्ज़ खुआईंदो, मौला हिन ॾे मुंहिंजो कर्ज़ हुयो, हिन खां कर्ज़ वठी ॾे, कर्ज़ न ॾींदो, साईं फरमायो पोइ हुन जूं नेकियूं उन माण्हू खे ॾिनी वेंदियूं। जे हिन वटि नेकियूं न हूंदियूं त कर्ज़ी जा गुनाह खणी हिन जे मथां रखिया वेंदा। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। तव्हां जेकॾहिं पंहिंजो कर्ज़ लाहिण चाहियो था त उन में सची दिलि सां इहा नियत कयो त मां ज़रूरु हिन जो कर्ज़ अदा कंदुसि। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह
पंहिंजे बुखारी शरीफ़ में वाक़ियो आंदो आहे हदीस मां मदीने वारे साईं फरमायो त बनी इसराइलनि जे ज़माने में हिकिड़ो माण्हू हुयो, उनखे माली ज़रूरत पई, पैसनि जी ज़रूरत पई, कारोबार में लॉस थी वियो। पोइ हिकिड़े माण्हू वटि वियो, उनखे चयईं त मूंखे 1000 दिरहम खपनि, दीनार खपनि, मूंखे पंहिंजो कारोबार करिणो आहे, उहे पैसा मां तोखे वापसि मोटाए ॾींदुसि। त हुन चयसि त तो वटि भला को ज़ामिन आहे, ज़ामिन ॾे मूंखे। चयईं त कफ़ा बिल्लाहि कफ़ीला, अलाह खां सवाइ मुंहिंजो ॿियो को ज़ामिन आहे ई कोन्हे को, अलाह खां सवाइ मूं वटि को ज़ामिन आहे। मदीने वारे साईं फरमायो जॾहिं तव्हां कंहिंखे कर्ज़ ॾियो त विच में लिखत ज़रूरु कंदा कयो। ऐं क़ुर में बि अलाह ताला इहे फरमायो कर्ज़ ॾियो त लिखत में उहो कर्ज़ लिखंदा कयो त लिखत तव्हां वटि मौजूदु हुजे। लिखत नाहे त पोइ जे कर्ज़ खाई वञे ॾियो त ॿिए कंहिंखे मयार न ॾिजो, तव्हां वटि को सबूत ई कोन्हे को। जॾहिं कर्ज़ अदायगी कयो त हुन में लिखत ज़रूरु कंदा कयो या बशाहिद ज़रूरु विहारींदा कयो। सो हिन माण्हू चयसि त मूंखे कफ़ील ॾे, को वकील ॾे, ज़ामिन ॾे। चई अलाह खां सवाइ मूं वटि ॿियो को बि ज़ामिन न आहे। उन लफ़्ज़नि जेको कफ़ा बिल्लाहि शहीदा चई त अलाह मुंहिंजो शाहिद आहे, अलाह मुंहिंजो कफ़ील आहे, त उन माण्हू जे मथां अहिड़ो असरु पियो। उन चयो त बाबा बसि तो जेको चयो न मूंखे उतो ते यकीन आहे। उन 1000 दिरहम ॾिनसि, मुआइदो तइ थियो त फलाणे ॾींहं ते इहे पैसा तोखे वापसि मिलंदा। हे माण्हू समुंड खां पार ॿिए शहर में हलियो वियो, हिन शहर खे छॾे ॿिए शहर में वञी कारोबार कई, तिजारत कई। अलाह ताला उन में अहिड़ी बरकत ॾिनसि जो उन कर्ज़ जा पैसा अदायगी करण खां अॻु में हिन वटि एतिरा पैसा थी विया जो हे माण्हू खे उनखे वापसि मोटाए ॾियो। पोइ आयो समुंड जे किनारे ते, बंदरगाह ते, त का ॿेड़ी मिले, को जहाज़ मिले त हुन शहर में वञा, हुन तारीख़ खां अॻु में हिन जो पैसो जेको वापसि करिणो आहे, कर्ज़ी खे ॾियणो आहे, उहो वापसि मोटाए ॾियां। पर हिन खे का ॿेड़ी कोन मिली, को बंदोबस्तु न थियो त दरिया खां पार पहुचे, समुंड खां पार पहुचे ऐं उन ताईं वञे। हिकिड़ो काठ जो टुकड़ो वरितई, वॾो काठ बुंड वरितई, उनखे अंदरां कोरे उहे 1000 दिरहम उन में विधई ऐं उन में हिकिड़ो ख़त लिखियईं त अदा हे जेको कर्ज़ आहे मां महिल ते ॿेड़ी मूंखे कोन मिली सघी जो तो ताईं पहुची सघां हा, पर हे जेके पैसा आहिनि न मां तो ताईं मोकिलियां थो ऐं इहे पैसा तूं पंहिंजा वसूल कर। उन काठ खे बंदि कयईं अहिड़ो जो पाणी अंदरि न वञी सघे। उहो समुंड जे किनारे ते आयो, चई मुंहिंजा मौला कर्ज़ अदायगी में तूं मुंहिंजो ज़ामिन पियो हुए। हुन माण्हू ॾियण वारे तुंहिंजी ज़मानत ते हे कर्ज़ मूंखे ॾिनो हुयो। मुंहिंजा मालिक महिरबान, हाणे हे पैसा जेके तो अलाह खे जे ज़रिए मूंखे मिलिया आहिनि उन मालिक ताईं पहुचण जे लाइ मूं वटि को वसीलो न आहे। ॿेड़ी नथी मिले, मां ग़रीब मिसकीन आहियां जो वॾी ॿेड़ी ख़रीद कयां, इन जे करे हाणे हे तुंहिंजे हवाले थो कयां, हे पंहिंजे मालिक ताईं पहुचाए ॾे। उहो काठ जो वॾो टुकड़ो खणी समुंड में उछलाई। हेॾां उहो ॾींहुं थियो जंहिं ॾींहं ते हे हमरा बंदरगाह ते अचणो हुयो। उहो हमरा आयो, हाणे इहो मुंहिंजो जंहिंखां कर्ज़ वरितो अथमि उहो ईंदो बंदरगाह ते, हिन खां पैसा वठंदुसि मां। काफ़ी देरि ताईं शाम ताईं इंतज़ारु कई, जहाज़ कोन आयो, माण्हू कोन आयो जो हुन खां कर्ज़ वठे। चई त शायदि धोखो करे वियो, मूंखे पैसा कोन ॾिनई। पोइ ॾिठई त किनारे ते हिकिड़ो काठ जो बुंड पियो हुजे। चई त हाणे भला हथे ख़ाली घर नथो वञा, इहो काठ खणी थो वञा, मुफ़्त में पियो आहे, इहो बचा चीरे हिन मां बाहि ॿारींदा फ़ाइदो थींदो। खणी कुल्हे ते रखियईं, उहो बुंड पियो हुयो किनारे ते, खणी कुल्हे ते रखियईं। घर वञी हुनखे कुहाड़े सां जो धक हयईं त 1000 दिरहम जो ख़त हुन में पियो हुयो। पोइ साॻियो काठ जो टुकड़ो हुयो जेको हुन हुते उछलायो हुयो। सुभान अल्लाह। खोलियईं, 1000 दिरहम पंहिंजा वसूल कयईं। मदीने वारो साईं तो फरमाए कुछ ॾियारा गुज़रिया, हो जेको माण्हू हुयो उन वटि पैसा थिया, सवारी जो बंदोबस्तु थियो, उन शहर पहुतो। साॻुणी माण्हू वटि आया था, तो जेके 1000 दिरहम ॾिना हुया न, हे 1000 दिरहम ॿिया खणी आयो। चई त जे तुंहिंजे पारां मिठा अल्लाह अदा करे छॾिया, तो जे रब जी किफ़ालत में ज़मानत में मूंखां कर्ज़ वरितो हुयो न, उन अल्लाह तुंहिंजा कर्ज़ जा पैसा जेके उन काठ में तो विझी मूं ॾे मोकिलिया हुया, बासलामत अल्लाह मूं ताईं पहुचाए छॾिया। अल्लाहु अकबर कबीरा। इहा हदीस आहे सही बुखारी शरीफ़ में। जेकॾहिं माण्हू जो पक्को पुख्तो इरादो हुजे कर्ज़ ॾियण जो, त अल्लाह ताला कर्ज़ ॾियण वारे खे वठण वारे खे ॿिन्ही खे पंहिंजी मदद अता फरमाईंदो आहे। पर जेकॾहिं कर्ज़ अदा न थी सघियो, मदीने वारो साईं तो फरमाए यदुल्लाह बिसाहिबिद्दीन, हिकिड़े कर्ज़ी खे अल्लाह क़यामत जे ॾियारे घुराईंदो ऐं उनखे पंहिंजे साम्हूं बीहारींदो। अल्लाह फरमाईंदुसि, ओ आदम जा पुट, फीमा अख़ज़्त हाज़ा दईन,
ये जेको हिन हमरा जो कर्ज खयो ये उनके वापस साजे ला मोटाए न ॾिनई। अर्ज कंदो मुंहिंजा मौला दैयत हुकूकुन नास, अर्ज कंदो या अल्लाह इन्नक तअलमु अन्नी अखज़तुहु फलम आकुल वलम अशरब वलम अलबस। मुंहिंजा मौला हिन का जेको कर्ज खयो हुयमि सो खाइण पीअण जे लाइ न, पंहिंजे पेरनि जे लाइ, पंहिंजी अयाशी जे लाइ त कर्ज कोन खयो हुयमि, न को हिन जी नियत सां त हिन जो माल ज़ाया करे छॾियां। पर मुंहिंजा मौला मसलो हे थी वियो जो इन खां कर्ज खयुमि, इम्मा हर्रक व इम्मा सरक व इम्मा वदईतुन। मौला या तो उनजो माल दुनिया में सड़ी वियो, या नुक़सान पियो, या कारोबार में तबाही थी वई। मौला इहे सबब थिया जो मूंखां माल ज़ाया थी वियो, हिन जो कर्ज मां अदा कोन करे सघियुसि। मुंहिंजा मौला मूं कोशिशि कई त हिनखे कर्ज ॾियां, मूं कोशिशि कई त हिनखे पैसा मोटाए ॾियां, पर हे सबब थिया, सड़ी वियो, ड्रही वियो, कारोबार तबाह थी वियो, या को ॿियो सबब थींदो, उहो सबब अल्लाह खे ॿुधाईंदो। मदीने वारे साईं फरमायो, रब चवंदो सदक अब्दी, मुंहिंजे बाने सच फरमायो, मुंहिंजे बाने सच चयो। अना अहक़ु मन कदा अनक, हाणे मूं अल्लाह जो हक़ आहे त मां अल्लाह तुंहिंजो कर्ज अदा करे ॾेखारियो। उहो जेको नेकियूं खसे कर्ज़ी खे ॾियणो हुयो न, अल्लाह फरमाईंदो त न, उन कर्ज़ी खे चवंदो त हे ॾिस जन्नत जा महल, हे माड़ियूं, हे बंगला ॾिसी थो वणे नहीं था, चवंदो वाह अल्लाह ॾाढा भला आहिनि। रब फरमाईंदो त इहे हिन जो कर्ज माफ़ कर त मां अल्लाह इहे जन्नत तोखे थो ॾियां। हिकिड़े जे बदिले थो ॾी, मां सभिनी जा कर्ज माफ़ कंदुसि, इहा जन्नत अता फरमा। ऐं मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह ताला उन बाने जे कर्ज जे बदिले जेके मेहनत कई, कोशिश कई, अदा न करे सघियो, दुनिया में कर्ज अदा थींदो। अल्लाह ताला कोशिश जो सिलो अता कंदो आहे। कर्ज अदायगी जो भले में भलो तरीक़ो जुहद मुसलसल आहे। मेहनत करे, कोशिश करे त कर्ज अदा थींदो। वज़ीफ़नि, विरदनि, दुआउनि जे आसरे ते वेही माण्हू घर में सुतो पियो हुजे, दुआ असर करे थी, दुआ असर कंदी, पर उहा तॾहिं जॾहिं तव्हां मेहनत जे लाइ कोशिश कंदो। वज़ीफ़ो असर कंदो जॾहिं तव्हां मेहनत ऐं कोशिश कंदो। इहे औरात वज़ाइफ़ तॾहिं असर कंदा जॾहिं तव्हां कोशिश कंदो। तव्हां मेहनत कयो, अल्लाह तव्हांजी ज़रूर मदद फरमाईंदो। पर जेकॾहिं मेहनत कयव, कोशिश कयव, जुहद कयव, तव्हां वसीले ताईं न पहुची सघियो, कर्ज जी अदायगी ताईं न रसी सघियो, मदीने वारो साईं तो फरमाए क़यामत जे ॾियारे अल्लाह पाण तव्हांजो कर्ज अदा फरमाईंदो। न कोशिश कयई, न माण्हू जे लाइ मेहनत कयई, न इरादो कयई त कर्ज अदा कयां। मदीने वारे साईं फरमाए फतरजहु हसनातहु वला सय्यातिही। अल्लाह ताला इन उन कर्ज़ी जे लाइ त नेकियुनि ते, गुनाहनि ते हिन जी नेकियुनि खे तरजीह ॾींदो, पर जे माण्हू मेहनत न कई, कोशिश न कई, उन कर्ज़ी जा गुनाह खणी हिन जे मथां रखिया वेंदा। कर्ज वठण वारे जा, जंहिंखां कर्ज वरितई, उन जा गुनाह रखिया वेंदा, या हिन जूं नेकियूं उनखे ॾिनियूं वेंदियूं, तांजो उहो माण्हू चङो भलो जहन्नम जो बाहि जो ॿारनि बणिजी वेंदो। या दोस्तो, अमल वारा थियो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, कंहिंजो हक़ अदा करण में खीबायो न, मेहनत करे, पंहिंजे सिर ते मुशक़त रखे, पंहिंजे सिर ते बार खणी बि ॿिए जो हक़ अदा कयो त अल्लाह ताला ज़रूर तव्हांजी मदद फरमाईंदो। ऐं ॿिए जो हक़ खाइण वॾी ज़्यादती आहे, वॾो गुनाह आहे। पराओ गुनाह खणी पंहिंजे सिर ते पोइ मरो, इहा भली ॻाल्हि न आहे। तव्हां अण थियणो कमु पंहिंजे ज़िम्मेदार खणो पिया, पराओ हक़ अदा कयो त अल्लाह तव्हांजी मदद फरमाए। अल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।